जंगे बदर जो मौक़ो आ हबीबन करीमन ऐलान फरमायो आ नंढड़ा ब भाइर हिकड़े जो नालो माज़ा बे जो नालो मुअव्विज़ा मासूम बचड़ा यो ऐलान बुधी पांजे घर में व्या जिए जो घर में व्या दिसंत जीजल अमड़ ज़ारो कतार रोई रही आ पुछंता मुझी जीजल अम्मा छाजे करे रोई रही जीजल अम्मड़ जवाब थी दे बचड़ा मुझे मदीने वारे शहंशाह जे तरफा जंग जो ऐलान कयो वियो आ हबीबन मुजाहिदन के सद कयो आ काश अज मूं वट मुझो मुड़स हुजे हाँ यानी तव्हां जो पीउ मां उन के जंग में मोकलिया हाँ अगर मुझो भाउ हुजे हाँ मां उन के जंग में मोकलिया हाँ कोई भी फर्द आकिल बालिग हुजे हाँ जरूर उनके मोकलिया हाँ रोवाते इन करे जो बदनसीब हाँ जो मुझे आडो तव्हां नंढड़ा मासूम बचड़ा मौजूद हो मां जंग में कंहिंखे मोकलिया इहा है तरबियत मुस्तफा तरबियत मुस्तफा ते चे पो वरी अच लुआब मुस्तफा ते त खबर पई त हकीकत छा है पहरी तरबियत मुस्तफा जो कमाल दिस नजर मुस्तफा जो कमाल दिस त मुझे मुस्तफा करीम जे नजरुन जो केतरो कमाल आ जे नजरुन जो एतरो कमाल आ पो फैसलो करे बुधाए तो न जात जो छा जमाल आ उहे मासूम बचड़ा चौन था जीजल अमड़ तू परवाह न कर असा बई तैयार थी था वञो अबा तव्हां त मासूम हो हबीब तव्हां के जंग में अम्मा तू इन गाल जो फिक्र न कर असां था वञूं बई मासूम भाइर मुझे मदीने वारे शहंशाह जे दरबार में आया रोण लगा मिनथू करण लगा या रसूल अल्लाह असां जंग में जरूर शरीक थींदासी मुझे हबीबन फरमायो तव्हां मासूम आयो हू जिद रहा त मुझा सोहणा खुदा जे वास्ते असां जे अमड़ जी जल के उहे गोड़ा सुकाइण जे ला असां के जंग में कबूल फरमायो मुझे मदीने जे शहंशाह फरमायो पो वडो जे को माज़ा भला उहो भले जंग में हले नढड़ो मुअव्विज़ पांजे जीजल अमड़ दे मोटी वने त जेको नंढड़ो मुअव्विज़ आ उहो रोई करे चवे तो या रसूल अल्लाह अजीब फैसलो आ हबीब फरमाइंदा छो चवे तो या रसूल अल्लाह ही बात मुझो वडो आ पर ताकत में माइन खां वधीक मजबूत हाँ हबीब मुर्की फरमाइन था बच्चा की चवे तो या रसूल अल्लाह सा के कुश्ती वेड़ायो दिसो त सा बिनी भाइरन मां वधीक ताकतवर केड़ो आ इन मासूम बारन खां यो केर पियो चवराए दोस्त बुधायो उहो ही पियो चवराए जेको नंढड़े ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां पिंद पीगड़े में गाल हराए रहियो आ ओई अल्लाह जी जात पियो चवराए जेको नंढड़े इस्माइल खां जवाब ॾियारे रहियो आ वो अल्लाह इन मासूमन जे अंदर में पंहिंजे महबूब जी मोहब्बत पैदा करे प्यारी जुबान ॾेई गाल हराए रहियो आ छो त मुंहिंजो खुदा उहो आ जेको जानवरन खे भी हुकुम कंदो आ त मुझे दिलबर जे दरबार में वञी अदब सां अर्ज़ड़ा करे अचो मुझा हबीबन फरमायो ठीक आ भला तहां कुश्ती खेडो गौर कर मुसलमान बई भाइर कुश्ती में शुरू थिया अबू बकर भी बीठो आ उमर भी बीठो आ उस्मान भी बीठो आ सोनो अली भी बीठो आ हबीब भी बीठान जिथे मुनसिफ एड़ा जवान होजन नंढड़ा भाइर कुश्ती में शुरू थिया आस्ते तो वडे भा के कन में चवे ओ अद्दा तोखे त जिहाद जला मुझे महबूब कबूल फरमायो आ हाने खुदा जे वास्ते तू पांजे पान के केराए त मुझो महबूब मुखे ताकतवर समझी मुखे भी कबूल करे वडो भा तो चेस त इहा मुझी बेइज्जती आ तू नंढो मु वडे के दसी रोई चवेस तो भा बेइज्जती के न दिस पर जीजल अमड़ जे गोड़न के दिस मुझी दिल थी चवे त बई भाइरो गड जन्नतुल फिरदौस में हली पहुंचूं वडे भा नंढे भा जो चवण कबूल कयो वडो किरी पियो नंढो सीने ते चढ़ी वेठो मुझो मदीने जो घोट मुर्गी फरमाए तो अचो तव्हां बई जंग में कबूल आयो वाह मुझा मौला तुझी कुदरत तुझो निजाम कुदरत
बस था कयो फिक्र न कयो मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्हनि बिनी के जिहाद ला कबूल फरमायो आ। हाणे वरी अल्लाह ॾिसो त कहिड़ो अजीब फ़ैसलो सादर थो फरमाए। ॿई मासूम जॾहिं जंग में पहुचनि था, उहे ॿई नंढड़ा अब्दुर्रहमान बिन औफ के चवनि था, चाचा असांखे ॿुधाए त अबू जहल काथे आ? वो तो चवनि त हू त वॾो ताक़तवर माण्हू आहे, वॾी फौज सां गॾु आहे, तव्हां हुनखे छा कंदव? अञा हू ॿुधाए बस तो करे अल्लाह जी ज़ात उन मासूमनि खे एतिरी ताक़त थो ॾे, वञी जो खणी हमलो करण जे मथां त अबू जहल खे ॿ धकरे बीही रहिया। उहे मासूम बचड़ा जंग में विढ़ंदे विढ़ंदे हिकड़े भाउ के बाह में तलवार लगी आ, अधु बाह लड़की पई आ, अधु कटजी वई आ। देर न तो करे बे भाउ के तो चवे, अधा मां बाह हेठ तो कया, तू ॿई लतूं ॾेई बीह त मां छिकिया, छो त इहा बाह मूंखे ॾाढो तंग थी करे आ, बाह हुजे ई न जेका हबीब जे साम्हूं मूंखे लड़ण में तंग करे। गाल करण जो मकसद इहो त मुंहिंजा दोस्त जन मासूमन ते मुझे मुस्तफा करीम जूं नज़रूं पयूं, उन्हनि मासूमन जो इहो हाल आ। पर तोखां तो पुछा, जन मासूमन जे पाक मुंह में मुझे मदीने वारे घोट जी जुबान पई हूंदी, उन्हनि मासूमन जो छा हाल हूंदो? गौर कर ईमान वारा, ईमान बचा ऐं ईमान पंहिंजे खे रांद न खेड। हे वक्त थई ॾाढो दज्जाली दौर थई। खुदा जो कसम खणी तो मां तोखे चवां त जंहिं दिल में इमाम आली मकाम जी मोहब्बत नाहे, उन जो कलमो कच्चो आहे, उन जो अञा ईमान कामिल आहे ई कोन। छो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे सुणे हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़न सां ॾाढो प्यार कयो आ। अल्लाह के भी मुझे हुसैन सां प्यार आ, मुझे मदीने वारे घोट के भी पांजे बचड़े सां प्यार आ। हबीब करीम अलैहि सलातो वसलाम जे जला इए फरमाई त हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन, मन अहब्बल्लाह अहब्ब हुसैना, अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना। मुझे मदीने जे शहनशाह जंजला पांजे पाक जुबान मां फरमाए, हुसैन मां मोहम्मद मां मोहम्मद हुसैन जो अल्लाह भी उन सां प्यार कंदो आ जेको मुझे हुसैन सां प्यार कंदो आ। यह हदीस लख दफा तव्हां ॿुधी हूंदी, पर इन जे पेश तिलावत करण जो हिकिड़ो मक़सद आ त जंहिंजे लाइ अल्लाह जो नबी फरमाए, मुंहिंजा दोस्त, त अल्लाह भी उन सां प्यार कंदो, अल्लाह भी उन सां प्यार कंदो जेको मुंहिंजे हुसैन सां प्यार कंदो। नंबर 1। नंबर 2, वरी कुरान करीम जी ही आयत ॿुध, जॾहिं मदीने जा शहनशाह मक्के खां मदीने तैयबा में पहुता, सभिनी मुझे महबूब जे गुलामन चे तो या रसूल अल्लाह तव्हां जा असांजे मथां वॾा एहसान हन, ओ अल्लाह जा रसूल असां जे लाइ कहिड़ो हुकुम आ, असां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत कयूं? मुझे हबीबन फरमायो, कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमायो, कुल मुझा दिल बर तू चओ। हाफिज़ साहब बैठा न सही वडे क़ाफ सां कुल सवाल मदीने जे रहण वारन कयो आ, जवाब मदीने जे साईं जी ज़ुबान आ, अल्लाह जी ज़ात ॾेई रहे, हबीब तू चओ, इन्हनि खे तू चओ, मुंहिंजा मौला छा चवान? हबीब तू चवीन त ला अस्अलुकुम अलैहि अजरा, मां मोहम्मद करीम तव्हां खां कंहिं बि शइ जो मुआवज़ो नथो घुरां। हबीब असां जे लाइ कहिड़ी ख़िदमत आ? सरकार फरमाइनि त इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, मगर मां मोहम्मद तव्हां खां हिकिड़ी शइ तो घुरां त मुंहिंजा जेके क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि सां प्यार कजो।
क़रीबी रिश्तेदारनि सां। अल्लाह फरमायो त हबीब हीअं चओ, अल्लाह फरमायो त हबीब हीअं, हाफिज़ साहब मौलाना साहब ईअं न चए कुल माना दिलबर तू चओ, माना ज़ुबान हबीब तुंहिंजी आहे, घुरा मां ख़ुदा थो, डिमांड मां ख़ुदा जी आहे, ज़ुबान तो मुस्तफ़ा जी आहे। हबीब मां ख़ुदा थो चाहियां, मौला छो? अल्लाह चए तो हबीब इने करे जो इहे तुंहिंजा कलमे पढ़ण वारा तुंहिंजे महबूब बचड़नि सां ॾाढो अॻिते हली कलूर कंदा। अल्लाह ताला जे ज़ात सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक ज़ुबान मां इहे लफ़्ज़ चवराया। ऐं ईमान वारा डिगी तकरीर करण जे बजाय ॿिनि लफ़्ज़नि में जेकॾहिं इन ॻाल्हि खे इते ई समेटिजे त तूं ख़ुदि जवाब ॾे त छा ज़ालिम ऐं मज़लूम ॿई हक़ ते थी सघनि था? क़ातिल ऐं मक़तूल ॿई बराबरि थी सघनि था? वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा। अल्लाह फरमाए तो इन खां वधीक कहिड़ी सुहिणी ॻाल्हि थी सघे थी जेको शख्स तव्हां खे अल्लाह जे तरफ़ सॾे। यज़ीद बुराई जे तरफ़ सॾे रहियो आहे, बदमाशी जे तरफ़ सॾे रहियो आहे, बेहयाई जे तरफ़ सॾे रहियो आहे। मुंहिंजो सुहिणो हुसैन अल्लाह जे वहदानीअ जे तरफ़ सॾे रहियो आहे। अल्लाह क़ुरान में थो चवे वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। वला तस्तविल हसनतु वला सय्यअह। बुराई ऐं भलाई बरोबर नथियूं थी सघनि, बुराई ऐं भलाई बरोबर नथियूं थी सघनि। हिकिड़े पासे ज़ालिम आहे, हिकिड़े पासे मज़लूम आहे। मुस्लमान वेचारो अजीब अचे परेशान थियो आहे, चवे थो यार छा कयूं, मौलवियुनि जी ख़बर बि कान थी पवे। जॾहिं 10 मुहर्रमुल हराम ते नज़र था विझूं त होॾे बि निमाज़ आहे त हेॾे बि निमाज़ आहे। माण्हू वेचारा भी परेशान रहंदा। चऊं था यजीदी टोले में भी निमाज़ आ, हेॾे भी इमाम अली मक़ाम जे तरफ़ ॾे भी निमाज़ आ, होॾे भी फज्र जी अज़ान आई आ, हेॾे भी फज्र जी अज़ान आई आ, होॾे भी इब्ने साद इमाम थी साॻे काबे जे तरफ़ मुड़ करे निमाज़ पढ़ी आ, हेॾे मुझे हुसैन भी साॻे काबे जे तरफ़ मुड़ करे निमाज़ पढ़ी आ, होॾे भी निमाज़ हेॾे भी निमाज़। माण्हू वेचारा काॾे वञनि? हाणे परेशान त थी विया माण्हू, अदा कोन थिया परेशान, वञनि त अॼु वेचारा माण्हू परेशान। वञूं त काॾे वञूं साईं, हू भी क़ुरान ही भी क़ुरान, वञूं काॾे? हा मुंहिंजा दोस्त, बेशक क़ुरान होॾे भी आ, क़ुरान हेॾे भी आ, होॾे क़ुरान पढ़ण वारा, हेॾे क़ुरान संभालण वारा। हुन पासे हबीब ते कलमो पढ़ण वारा, हिन पासे हबीब जे कुलन ते सवारी करण वारा। फर्क आ, हुन पासे निमाज़त आहे, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निमाज़ खां पहिरीं हुननि खे पंहिंजे दुनिया जे लालच आ, दुनिया जे इनामनि जी ज़रूरत आ। हिन पासे निमाज़ आ, मगर हिन पासे निमाज़ में दुनिया जी लालच न आहे, मगर सुहिणे करीम रब जे प्यार जी लालच आ। छो त लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे, ता ता नाहे निमाज़। जा जा पसी पाण खे, ता ता नाहे निमाज़। सब विञाए साज़, तिहां पो तकबीर चओ।
सिंधीअ में बैता माना समझी वियो जेसिताईं पंहिंजे वजूद जी ख़बर आहे तेसिताईं कहिड़ी निमाज़ आहे जेसिताईं पंहिंजे इरादनि जी ख़बर आहे जेसिताईं पंहिंजे औलाद जी ख़बर आहे हुन पासे बि निमाज़ आहे पर हुननि खे इहो ख़्यालु आहे त असांजी ज़ाल बेवह न थिए हुननि खे इहा इंतज़ार आहे त असांजा बच्चा यतीम न थियनि हुननि खे इहो इंतज़ार आहे त मन असांखे कूफे जी गवर्नरी मिले हुननि खे इहो इंतज़ार आहे त मन शाम जी गवर्नरी मिले मन यमन जी गवर्नरी मिले यज़ीद राज़ी थी पवे हिकिड़े पासे इहो इंतज़ार हिकड़े पासे इहो इंतज़ार त न बच्चन जी परवाह न इहा परवाह त का मुंहिंजी ज़ाल बेवह थी वेंदी न इहा परवाह त मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा मगर हिकड़ी परवाह त न रुसे त सुणो मदीने जो घोट न रुसे राज़ी थे त सुणो हुसैन राज़ी थे छो त उन्हनि खे ख़बर आहे त अल्लाह बि उन सां प्यार कंदो आहे जेको सुणे हुसैन सां प्यार कंदो आहे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह दम दस्तगीर या अली हाणे नंढड़ो सुवाल इते ज़रूर पैदा थियो त साईं भला हाणे इहा कीअं ख़बर पवे त हुन पासे वारा कहिड़ा ऐं हिन पासे वारा कहिड़ा सुवाल त इहो आहे साईं इहो ई सुवाल आहे न भले तव्हां कंहिं ते बि तनक़ीद छो था कयो साईं अमीर बख्श साहब कंहिं ते बि तव्हां तनक़ीद मुंहिंजा सुहिणा भाउ न कयो न सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से पन्नन जी बेड़ी केतरी भी ठाहे पर जॾहिं पानी जो झटको आयसि त पाणी ख़त्म थी वेंदी पर काठ जी बेड़ी दुख सुख में तुंहिंजो साथ ॾियण वारी बेड़ी आहे हाणे कीअं ख़बर पवे त हुसैनी कहिड़ा यज़ीदी कहिड़ा ईअं नाहे त को हींअर कोन्हनि क़यामत सूधो हलंदा छा हलंदा यज़ीदी भी हिकिड़ो फ़िक्र आहे हुसैनी भी हिकिड़ो फ़िक्र आहे यज़ीदी भी हिकिड़ी मोहब्बत आहे हुसैनी भी हिकिड़ी मोहब्बत आहे हुन पासे भी निमाज़ आहे हिन पासे भी निमाज़ आहे होॾे भी क़ुरान आहे हेॾे भी क़ुरान आहे होॾे भी अज़ान आहे हेॾे भी अज़ान आहे पर मुंहिंजा दोस्त नियतूं ॿिन्ही जूं अलॻि अलॻि आहिनि नियत साॻी कान्हे बाक़ी हर शइ साॻी आहे त हाणे कीअं ख़बर पवे त यज़ीदी कहिड़ा ऐं हुसैनी कहिड़ा साईं सवाल वॾो थियो न सवलड़े में सवलड़ो सवाल तोखे ॿुधायां पीउ थो चवे पंहिंजे पुट खे त बच्चा ए जेके फलाणा फलाणा माण्हू अथई न फलाणा फलाणा माण्हू अथई इन्हनि जो ख़्याल कजां बाबा कीअं ख़्याल कयां पुट कुझु मुखालिफ़ आहिनि कुझु मवाफ़िक बाबा सॼे पाड़े जो न बाबा कुझु पंहिंजा दोस्त आहिनि पर कुझु दुश्मन बि आहिनि बाबा पोइ मां कीअं भला तुंहिंजे दोस्तनि ऐं दुश्मननि खे सुञाणा दादा पीउ पंहिंजे पुट खे छा थो चए बच्चा हाणे तूं हीअं कर तूं पंहिंजे कंहिं दोस्त खे चओ त इन पाड़े में वञी रुॻी मुंहिंजी तारीफ़ करे ॻाल्हि ॻाल्हि छा करे इन पाड़े में वञी रुॻी मुंहिंजी तारीफ़ करे तूं लिकी वेही ॾिस पोइ ॾिस त जेके मुंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशि थियनि उन्हनि जा चेहरा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकी पवनि पक सम्झ त हा इहे मुंहिंजा दोस्त आहिनि तोखे फ़ाइदो ॾींदा पर जेके ॾिसी त मुंहिंजी तारीफ़ ॿुधी ॿूथ ख़राब था कनि या बुड़ 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 शुरू था कनि या पंहिंजे मुंहं सां हेॾे होॾे था ॾियनि पक सम्झ त हे दुश्मन अथई हे कॾहिं बि तोखे फ़ाइदो न ॾींदा अदा हिकु पीउ पंहिंजे पुट खे इहा नसीहत थो करे न त पोइ असां फ़क़ीरनि जी बि तव्हांखे इहा नसीहत आहे सॼण साईं जे ग़ुलामनि जी त तव्हां हर जॻह ते मुंहिंजे हुसैन जो ज़िक्र ॻाईंदा वठो हर जगह ते इमाम आली मकाम सैयदना अली अल मुर्तजा करमुल्लाह वजहुल करीम जो जिक्र गाइंदा वठो छो त अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा का हिकड़ी रवायत ॿुधी छॾ
अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मां अक्सर ॾिसंदी हुअसि त मुंहिंजो सुहिणो बाबो अबू बकर सिद्दीक अक्सर बेशतर सुहिणे अलीअ जी तारीफ़ कंदो हो, अक्सर सुहिणे अलीअ जे चेहरे ॾे निहारींदो हो। हिकिड़ो दफ़ो पुछोमांसि त बाबा छाजे करे जो अक्सर बेशतर तव्हां सुहिणे अलीअ जूं ॻाल्हियूं बि कयो था, तारीफ़ बि कयो था? अम्मा आयशा फरमाए थी मुंहिंजे सुहिणे बाबे चयो इन करे जो मूं पंहिंजे हबीबन करीमन जे पाक ज़ुबान मां ॿुधो त अलीअ जे चेहरे ॾे निहारण बि इबादत आहे, अलीअ जे चेहरे ॾे ॾिसण बि इबादत आहे, अलीअ जो ज़िक्र बि इबादत